प्रोग्राम टाइमलाइन से गड हाँ असद मुमताज़। नाज़रीन 45 ॾींहनि खां पोइ सागर कुमार बाज़ियाब थियो। बाज़ियाब कीअं थियो, काथां थियो, केरु इन्वॉल्व आहे, किथे ऑपरेशन थियो, कहिड़े तरीक़े सां बाज़ियाब थियो, इहे सवाल अञा ताईं रहियल आहिनि। इहे सवाल केरु ॾींदो? सिंध पुलिस ॾींदी या तव्हांजा सरदार ॾींदा? घरू वज़ीर ॾींदो, जेको चए पियो त सागर कुमार ताईं क़रीब थी विया आहियूं ऐं तमामु जल्द हिकिड़ी सुठी ख़बर मिलंदी। अॼु हिकु प्रोग्राम जे ॾिसे में असां हिन ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं त सिंध सरकार कच्चे में अमुन लाइ वॾे पैमाने ते ऑपरेशन करण जूं तयारियूं पई करे। उन में न सिर्फ़ु सिंध पुलिस हूंदी, रेंजर्स हूंदी, बल्कि पंजाब पुलिस भी इन्वॉल्व हूंदी। न रुगो एतिरो बल्कि ज़रूरत पई त आर्मी खे बि इन्वॉल्व कयो वेंदो। सवाल इहो आहे त कच्चे में बार बार ऑपरेशन पियो थिए, पर मुसलसल ऑपरेशन जे बावजूदि कच्चे में आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे त मुसलसल ऑपरेशन जे बावजूदि पुलिस खे नाकामी थींदी आहे ऐं धाड़ियल पहिरियां खां वधीक मुतहरिक थींदे नज़र ईंदा आहिनि। IG सिंध इहा दावा कई आहे त अगस्त में 51 मुगवी हुआ, हींअर सिर्फ़ु 6 मुगवी बचा आहिनि। त इहे जेके तक़रीबन 45 मुगवी बाज़ियाब थिया आहिनि, उहे कहिड़े तरीक़े सां बाज़ियाब थिया? कि वॾे ऑपरेशन जी सूरत में बाज़ियाब थिया, लेन देन थी, छा थियो? हिकु प्रोग्राम जिस में असां तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे डॉक्टर सरवर जमाली साहब, पाण अॻूणा DIG पुलिस आहिनि। उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो तारिक लाखिर साहब, पाण ब्रिगेडियर रिटायर्ड आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो मुमताज़ बुखारी, पाण सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं ख़ासि करे कच्चे जे मामलनि ते तमामु गहरी नज़र अथनि। मुमताज़ बुखारी साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। सभ खां पहिरियां त अव्हां इन्हनि तमामु तर मामलनि ते रिपोर्ट कंदा रहिया आहियो ऐं केतिरनि ई सालनि खां अव्हां इहे रिपोर्ट पिया कयो इन्हनि मामलनि ते। हे जेके मुगवी अगवा पिया थियनि, पोइ वरी रातो राति या त बाज़ियाब था थियनि या वरी को लेन देन पियो थिए, हीअ को सागर कुमार वारो मामिलो आहे स्पेशली। इन जे पोयां अव्हांखे छा पियो लॻे? छा को ऑपरेशन जे सूरत में बाज़ियाब थियो आहे, का लेन देन थी आहे, छा मामिलो हुयो? जी महिरबानी असद। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त जेको ही पासो आहे, हिन पासे जेकी धाड़ेलनि जी हिकिड़ी पूरो नर्सरी जेकी चई वेंदी आहे, जेका उबावड़े खां शुरू थींदी आहे, माना घोटकी ज़िलो, ओड़ा कश्मीर, कंदकोट ऐं जेको आहे शिकारपुर ऐं स्लाइटली सखर जो हिकिड़ो हिसो बागिरजी वारो ऐं वेंदे ख़ैरपुर, वरी ओड़ा लाड़काणे जो, हीअ हिकिड़ी पूरी नर्सरी आहे जेके गुज़िरियल 2 दहाकनि जी। ऐं उनखां सवाइ 1990 ऐं 92 वारी उहो सॼी सिंध में हुयो फैलियल। उन वक़्तु जेके 80 वारे ॾहाके खां वेंदे 90 वारे ताईं उहो पूरो डिकेड ऑफ डिकर्ड्स जेको चयो वेंदो, उहो सॼी सिंध में फैलियल हो। पर उनखां पोइ जेको 92 वारो ऑपरेशन थियो नवाज़ शरीफ़ जे दौर में, जॾहिं फौजी ऑपरेशन थियो, त उनखां पोइ जेको धाड़ेल मथां पासे खां ऑलमोस्ट उते माना एकड़ बेकड़ वाक़िया थियनि पिया। पर ही जेकी नर्सरी आहे इहा ख़तमु न थी सघी। हाणे उनजो सबबु ज़ाहिर आहे कुझु हिकिड़ा सिधा सवाइ थी 3 सूबनि जो हिकिड़ो पूरो बंच थी थो वञे। रू पंजाब जा जेके आहिनि सराइकी बेल्ट वारे पासे खां धाड़ेल, हेॾूं जेके बलूचिस्तान आहे डेरा बुगटी वारे पासे खां ओॾां लही ईंदड़ जेके ॾोहारी माण्हू आहिनि, हिकिड़ो माना नेक्सस हिकिड़ो ठहियल आहे जंहिंखे आसानी सां हथियार बि मिलियो वञनि, जिन खे आसानी सां सपोर्ट मिलियो वञे, निकिरण जा रस्ता मिलियो वञनि, सभु कुझु थिए पियो। जीअं धाड़ेलनि वटि ही सागर कुमार हुजे या उनखां अॻु में रंजीत कुमार हुजे, उनजी जेकी वापसी वारो मामिलो आहे या उनखां अॻु में जेके बि थिया आहिनि, इहो कॾहिं बि ईअं न थियो आहे त विदाउट ॾेती लेती जे को धाड़ेलनि जे हथां मोटियो हुजे। हाणे ॾेती लेती जा मुख़्तलिफ़ तरीक़ा रहिया आहिनि। हिकु त या त पुलिस पाण भरींदी रही आहे, या वासनि खां वठी करे ॾींदी रही आहे, या सरकार जेको आहे कंहिं तरीक़े सां मैनेज करे इन्हनि खे मोटाईंदी आहे। इहो मोटाइण वारो मामिलो त हाणे हिकिड़ो ओपन सीक्रेट थी वियो आहे त हिन जा मैकेनिज़म कहिड़ा हूंदा आहिनि ऐं इहे कीअं मोटाया वेंदा आहिनि। तो सागर कुमार बि ईअं हिकिड़े मैकेनिज़म शायदि मोटियो आहे। कुझु ज़रियनि जो इहो चवणु आहे ही सागर कुमार बाज़ियाब थियल तक़रीबन हफ़्ते खां हुयो, पर ज़ाहिर आहे किथे न किथे उते डंप करे उनखे विहारियो वियो हो। ऐं उनखां पोइ जॾहिं मामला जेके जन इहो सभु कुझु कंदड़ आहिनि, उन जा कंहिं हद ते सेटल थिया या वरी जेको सरकार जे कुझु हिसनि पारां ओवर प्रेशर आयो। जीअं ख़ासि तौर ते हाणे असां ॾिठोसीं त हिन जेको सिंध जे घरू वज़ीर आहे, उन अल्टीमेटम ॾिनो त बाबा मां नालो खणी जेको आहे सरदार जो थी उनखे जेको आहे असां हिन जो ज़िम्मेवार था सम्झूं। हाणे सिधी तरह ईअं चयो वियो। ऐं होॾां वरी शिकारपुर जो जेको SSP आहे उहो कचे में लही पियो ऐं क़ुरान मेड़ जो बि तरीक़ो इख़्तियार कयईं, त ॾंडे घुमाइण वारो बि तरीक़ो इख़्तियार कयईं। ही त हुआ उहे अपरेंटली जेके सभु ॾेखाव जा जेके टर्म्स हूंदा आहिनि या जेके कंडीशन्स हूंदियूं आहिनि उहे ज़ाहिर कयूं वेंदियूं। पर बुनियादी ॻाल्हि इहा आहे त धाड़ेल
उन वटि बिना पैसनि जे शायदि ई को मोटियो हुजे, उन्हनि वटां पैसा उहे उन्हनि जे पैसनि जा बि इलाही हिसा थींदा आहिनि। धाड़ेलनि खे त आख़िरी हिसो वञी मिलंदो आहे। जेके मथां खां हेठि ताईं जेके पैसा विराइजी पहुचनि था उहे घणे भाङे ॿियनि ॾे हलिया वेंदा आहिनि। ठीकु आहे ममताज़, हाणे ममताज़ मां ॿीहर वरी अवां वटि अचां पियो, अवां सां लाइन ते ई रहिजो। असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर सरवर जमाली साहब ऐं ब्रिगेडियर तारिक लाखिर साहब बि। डॉक्टर साहब अवां वटि अचूं पिया। डॉक्टर साहब हाणे ऑपरेशन जूं तयारियूं पई थियनि। हाणे मुगवी त IG सिंध साहब पियो चवे त सिर्फ़ु 6 मुगवी बचा आहिनि। असां तक़रीबन 45 मुगवी बाज़ियाब कराया आहिनि। 6 मुगवी हींअर बि उन्हनि जे रिकॉर्ड में आहिनि। ऑपरेशन जूं तयारियूं पई थियनि। 3 महीना अॻु में बि ऑपरेशन थियो, उन खां अॻु में बि ऑपरेशन 6 महीना उन खां अॻु में बि ऑपरेशन थियो, गुज़िरियल साल बि ऑपरेशन थियो। त छा सवाल हाणे इहो आहे त छा सिंध पुलिस में एतिरी कैपेसिटी कोन्हे जो मुसलसल ऑपरेशन नाकाम पिया थियनि, या धाड़ेल एॾा मज़बूत आहिनि जो उन्हनि खे सिंध पुलिस कुझु करे न पई सघे? महिरबानी अदा, तव्हां मूंखे लाइन ते वरितो आहे। असल जेका ॻाल्हि आहे त सिंध पुलिस में कैपेसिटी आहे ऐं सिंध पुलिस जेको आहे इलाइक़े खे क्लियर करे सघे थी, ऐं धाड़ेल एॾा मज़बूत न आहिनि जो उहे पुलिस या लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ खां सघारा हुजनि। अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। ॻाल्हि आहे कमिटमेंट जी। कमिटमेंट जेका आहे उहा न आहे। हींअर तव्हां ॿुधायो त 45 मुखबी आज़ाद थी चुका आहिनि। जी IG सिंध पियो चवे सर। जी गवर्नमेंट थोड़ी कमिटमेंट ॾेखारी आहे त 45 मुखबी आज़ाद थी चुका आहिनि। इन जो मतिलबु आहे जेकॾहिं गवर्नमेंट जी कमिटमेंट सही हुजे त न अगवा थींदा ऐं न ई वरी मोटाइण जी ज़रूरत कोन्हे। हाणे जेको ऑपरेशन थियनि था, ऑपरेशन ही आरज़ी हल हूंदा आहिनि। जॾहिं प्रेशर ईंदो आहे सिविल सोसाइटी जो, वकीलनि जो, सहाफ़ियुनि जो ऐं मुखबी जे जेको वारसनि जो रोड ब्लॉक थियनि था त गवर्नमेंट प्रेशर वठे थी ऐं उन प्रेशर जे तहत जेको आहे इहे मुखबी सभु आज़ाद थी अचनि था। असल ॻाल्हि इहा आहे त प्रेशर जे थ्रू जेको कमु थिए थो उहो त हमेशह आरज़ी हूंदो आहे। मुस्तक़िल हल करणु खपे गवर्नमेंट खे त न अगवा थियनि ऐं न ई उन्हनि खे मोटाइणो पवे। ही जेके एरियाज़ आहिनि इहे कंहिं हद ताईं पंहिंजो कचे वारा इलाइक़ा इनएक्सेसिबल आहिनि। एसि ताईं पुलिस जूं गाॾियूं ऐं पुलिस जी प्रेज़ेंस न आहे। त मुस्तक़िल हल त इहो ई आहे त तव्हां इन एरिया में रोड नेटवर्क ठाहियो ऐं पुलिस जी प्रेज़ेंस करियो, ऐं गॾोगॾु जेके लोफर आहिनि ऐं जेके उन्हनि जा साथारी आहिनि उन्हनि ते कड़ी नज़र रखो, उन्हनि ते सख़्ती करियो, इहो कमु ख़तमु थी वेंदो। इहो कमु तव्हां ॾिसो त खैरपुर खां हेठि छो कोन्हे। नवाबशाह ऐं पंहिंजो नौशरो फिरोज़ या हैदराबाद मटियारी कंहिं ज़माने में हिते बि हूंदो हुयो, पर हाणे छो कोन्हे? यकीनन जेको आहे इन लाइ कोन्हे जो हिते जेको आहे इनएक्सेसिबल एरिया घटि आहे ऐं उते जेको आहे पुलिस पुॼी सघे थी ऐं का बि एरिया अहिड़ी कोन्हे जिते पुलिस जी पहुच न हुजे। पोइ डॉक्टर साहब इहो सवाल वरी ॿीहर अवां खां थींदो न त पोइ छा कंदकोट कश्मीर या उत्तर सिंध जेका आहे, उत्तर सिंध में जेके उतरिया इलाइक़ा 3 ख़ासि करे ज़िला आहिनि, घोटकी, कंदकोट, कश्मीर ऐं जैकबाद वारो इहो पासो आहे, छा इन इलाइक़े जी का ख़ासि अहमियत आहे जो हिते बदअमनी वधे थी पई, को इलाइक़ो बि माना रखे थो पियो? जी बिल्कुलु। इन में ॾिसो न 2-3 ॻाल्हियूं इम्पोर्टेंट आहिनि। हिकिड़ो त इहो इलाइक़ो जेको आहे पंजाब ऐं बलूचिस्तान सां बॉर्डर करे, उते असला जेको आहे उहो पुॼी थो वञे आज़ादी सां, जॾहिं त हेठि जेके इलाइक़ा आहिनि असांजा उते असला जी पहुच एतिरी सवली न आहे। ऐं नंबर ॿियो जेको आहे सोशो कल्चरल तव्हां एस्पेक्ट खे ॾिसो त सिंध में जेको सरदारी निज़ाम आहे उहो सॼे जो सॼो इन्हनि 4-5 ज़िलनि में आहे। उन खां हेठि जेके ज़िला आहिनि उते अवल त सरदार आहिनि कोन, अगरि आहिनि त नाले मात्र। उन्हनि वटि न को लोफर आहिनि न उन्हनि जी अहिड़ी का पहुच आहे। हिते जेको सरदार आहे उहो फाइनेंशियली बि स्ट्रॉन्ग आहे, राज भाग जे थ्रू बि स्ट्रॉन्ग आहे ऐं गवर्नमेंट उनखे स्ट्रॉन्ग कयो आहे। उहो MNA MPA थिए थो जंहिं बि तरीक़े सां थिए थो, मतिलबु ग़लति तरीक़े सां सही तरीक़े सां उहो अलॻि हिकिड़ी डिबेट आहे त कंहिं तरीक़े सां वोटिंग कराए थो पंहिंजे हक़ में। उन खां पोइ जॾहिं हुकूमत में अचे थो त वज़ीर बि थिए थो, पैसा बि कमाए थो ऐं गॾोगॾु गवर्नमेंट खे ब्लैकमेल बि करे थो। त गवर्नमेंट खे खपे त हिकु त सरकारी निज़ाम जे ख़ात्मे जो ऐलान करे ऐं जेके लैंड्स जेके सरकारी आहिनि, जेके ढंढूं सरकारी आहिनि, इहे सभु गवर्नमेंट जेको आहे रिस्टोर करे गवर्नमेंट पंहिंजे कंट्रोल में वठे ऐं उन्हनि मुतलका डिपार्टमेंट्स खे ॾे, जीअं फॉरेस्ट डिपार्टमेंट थी वियो या जेको आहे फिशरीज़ वग़ैरह जेके डिपार्टमेंट इन्वॉल्व करे सघनि था, इन्हनि खे जेको आहे अॻियां आणे
ऐं इन्हनि जो कंट्रोल, इन्हनि जी फाइनेंशियल जेका कंट्रोल आहे उहो सॼो गवर्नमेंट पाण खणे त गवर्नमेंट खे फ़ाइदो बि थींदो ठीकु ऐं सरदारनि जी फाइनेंशियल हैसियत बि ख़तम थी थी ठीकु ऐं जेको इहो लोफरपाई जो जेको तरीक़ाकार हले पियो इहो बि ख़तम। ठीक है डॉक्टर साहब अवां असां सां गॾु ई रहिजो। ब्रिगेडियर रिटायर्ड तारिक लाखेर साहब खे प्रोग्राम इन पे कयूं। डॉक्टर साहब ब्रिगेडियर साहब प्रोग्राम में खुश आमदीद सर। थैंक यू, महिरबानी। अच्छा हाणे ब्रिगेडियर साहब अवां फाटा में जेको ऑपरेशन थियो, साबिका फाटा हींअर तो KPK जो हिस्सो आहे, साबिका फाटा में जेको ऑपरेशन थियो उन में अवां हुयो। एक कच्चे में मुसलसल ऑपरेशन असांखे नज़र अचे पियो, हर 3-5 महीने उते ऑपरेशन थींदो आहे, वक्ती ऑपरेशन थींदो आहे, पोइ पुलिस हटी वेंदी आहे, वरी धाड़ेल मुतहरिक थींदा आहिनि, वरी शहरी अगवा थींदा आहिनि। त हींअर जेको ऑपरेशन जी तयारियूं थियनि पियूं, अव्हां जी नज़र में स्ट्रेटजी कहिड़ी हुजणु घुरिजे, कहिड़ी हिकमत अमली हुजणु घुरिजे जो ऑपरेशन न सिर्फ़ु कामयाबु थिए बल्कि कामयाबु थींदे नज़र बि अचे, बल्कि ग्राउंड ते बि नज़र अचे, सिर्फ़ु मीडिया में या सोशल मीडिया ते न हुजे, उन जा नतीजा बि नज़र अचनि। थैंक यू वेरी मच। सभिनी खां पहिरियों महिरबानी जो तव्हां कॉल कई। हे ऑपरेशन जेको थिए पियो, थैंक यू टू द गवर्नमेंट त उन्हनि ते कुझु सोचियो आहे त जो कजनि। इहो ऑपरेशन जी ज़रूरत पवणु न खपे। जेकॾहिं लोकल SHO, लोकल पुलिस ऐं लोकल SSP सुठा हुजनि ऐं इफेक्टिव तरीक़े सां कनि त इहो एतिरी सिचुएशन कॾहिं ख़राब बि न थींदी। जो ऐं जेको हींअर जमाली साहब ॿुधाए पियो त जेके असांजा जेको इहो गठजोड़ थिए थी या जेको हिकिड़ो जेको मिलाप थिए थो त पॉलिटिकल ऐं ब्यूरोक्रेटिक कनेक्शन थियनि था ऐं पोइ वरी वॾेरा या सरदार इहे हिनखे सो इहो जेकॾहिं उन ते गवर्नमेंट विलफुली नियत सां चाहींदी त हे कॾहिं को बि अहिड़ो कमु थी सघंदो। पर हाणे हींअर त असां चऊं था त जेको ऑपरेशन थिए पियो इहो ब्रिगेडियर हारिस वियल आहे, मूंखे उन ॾींहुं मिलियो पियो त असां हे कयूं पिया हिन जो। हाणे पुलिस जो एक्शन आहे, रेंजर्स हुन जी सपोर्ट में आहे ऐं हींअर जेको हुननि वटि हथियार आयल आहिनि, थोरा वॾा हथियार आयल आहिनि जेके रेंजर्स जी या पुलिस जी गाॾियुनि खे नुक़सानु पहुचाइण जो को ख़तरो आहे, उनजे करे उन्हनि आर्मी खे बि रिक्वेस्ट कई आहे त उहे मोकिलनि के उन्हनि हथियारनि जे दिफ़ा में हिकिड़ी स्क्रीन ॾियनि, आदो उन में वञण जी सवलाई ॾियनि ऐं उहे आर्मी उनजे सामान जे पोयां उहे असांजा जवान पुलिस जा रेंजर्स जा पहुची सघनि। इहो त थी वेंदो, इन में को मसइलो कोन्हे को। ऐं जॾहिं गवर्नमेंट डंडो खणंदी आहे, पादर खणंदी आहे त इहे दोस्त घणा बीहंदा न आहिनि। पर तव्हांजो असली सवाल इहो हो त इहो स्ट्रेटजी सर कहिड़ी हुजणु घुरिजे, हिकमत अमली कहिड़ी हुजणु घुरिजे? हा, स्ट्रेटजी इहा हुजे त इहो जेको नेक्सस आहे सरदारनि जो ऐं लोफरनि जो, इहो थियणु खपे। हे मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त जेकॾहिं मां ऑपरेशन ते वञा हा त थी सघे थो मां फौज खे, पुलिस खे, रेंजर्स खे अंदरि न मोकिलियां हा ऐं मां पहिरियों उन्हनि माण्हुनि खे ॿाहिरि वेही उन्हनि खे मां टंगो टाली करायूं हा जेके हुननि खे हलाइनि था ऐं उन्हनि खे सपोर्ट कनि था पिया। सो पहिरियों नंबर 1 त इहो हुजणु खपे त उहे पासारीदार साथी ऐं उहे हथनि कपिड़नि वारा या वॾियुनि गाॾियुनि वारा उहे दे शुड हैव बीन हैंग। सो उन्हनि खे आणिजे हा त पंहिंजी हर ॿी शइ पंहिंजो पाण सिधी थी वेंदी। ऐं असां वटि इहे मिसाल आहिनि त जॾहिं को अहिड़ो मामिलो लोकल इंटरनल सिक्योरिटी जो हूंदो आहे उनमें जॾहिं उन्हनि खे छबी ईंदी आहे त उहो पंहिंजो पाण पर पूरे इलाइक़े में उहो कंदा आहिनि त हाणे मुंहिंजी पग में हथु पियो आहे त हिते केर बि न हुजे। ऐं इहो जेकॾहिं परमानेंट फीचर थी वञे त को मसइलो न थींदो। त हाणे हिकिड़ो त इहो आहे, हाणे छा आहे त फौज रेंजर्स ऐं पुलिस वई आहे अंदरि, सो लॻे थो वञे उन पूरे एरिया खे हिकिड़ो स्कैन करे अचनि, कवर करे अचनि, साफ़ करे अचनि ऐं उन खां पोइ ॿीहर उन्हनि जे खां इहो आहे त उन्हनि जो इलाइक़े में पुलिस जो तारिक साहब अवां जो आवाज़ कटिजे पियो, मां वरी ॿीहर अवां वटि अचां पियो। डॉक्टर सरवर जमाली साहब हाणे हिकु ब्रिगेडियर तारिक लाखेर साहब जेका ॻाल्हि कई त आउं पहिरियां अगरि इन ऑपरेशन में हुजां त पहिरियां उन्हनि जी जेका सपोर्ट आहे उन्हनि खे ख़तमु कजे। पर अवां अॼु पंहिंजो घरू वज़ीर इन ॻाल्हि जो इंकशाफ़ कयो आहे
त जेके बि माण्हू अगवा थियनि था पिया उन में उत्तर सिंध जा सभु सरदार मुलविस आहिनि। त हिकु तरफ़ जेका अवां बि हिकु ॻाल्हि कई त जागीरदारी ऐं सरदारी एॾी मज़बूत आहे उते, ॿिए तरफ़ उन्हनि जो एक्सिस आहे उन्हनि क्रिमिनल सां, टे तरफ़ कुझु यकीननि पुलिस में बि कुझु कारियूं रिडियूं हूंदियूं जेके उन्हनि खे सपोर्ट कनि पियूं। तव्हां सम्झो पिया त एॾे वॾे पैमाने ते ऑपरेशन मुमकिन आहे त हुकूमत करे सघे? जहिड़ा ऑपरेशन त थींदो रहियो आहे, इलाही दफ़ा थियो आहे, असांजे मौजूदगी में बि इलाही दफ़ा थियो आहे, 90s में थियो आहे, उन खां पहिरीं 80s में थियो हुयो, ऐं इहो वक़्ते वक़्ते सां थींदो रहे थो। असल जेका ॻाल्हि आहे त मुस्तक़िल हल ॻोल्हणु। मुस्तक़िल हल त ईअं आहे त तव्हां उन इलाइक़े में पुलिस खे न्यूट्रल करियो ऐं पुलिस खे एक्सेस हुजे कच्चे में उन्हनि सभिनी एरियाज़ ताईं पुॼणु जिते जिते धाड़ेल लिकनि था वञनि। तव्हां रोड रस्ता ठारायो ऐं ॿियो त कच्चे में इन इलाइक़े में जेके पंहिंजो ट्राइबल फ्यूड्स जेके आहिनि, जेके बिरादरियुनि जा जहिड़ा आहिनि, उन्हनि खे ख़तमु करायो वञे ऐं उन में जेके जरगा थियनि था ऐं उन्हनि में जेको उहे फ़ैसिला थियनि था प्राइवेटली, त इन्हनि सभिनी सिलसिलनि खे जेको आहे सरदार हथी था ॾियनि, सरदार पैटर्नाइज़ था कनि। जरगनि में पैसा कमाइजनि था, ॾंड ॾोह थियनि था, उहे पैसा सरदार ॾे था वञनि। उन खां अलावा सरदार खे पंहिंजो इलेक्शन जे लाइ डॉक्टर साहब अवां जेका ॻाल्हि पिया कयो त रोड ठहनि ऐं सरदारी निज़ाम ख़तमु थिए, हिन में त सर वक़्तु लॻंदो न? हिते त फौरी तौर ते एक्शन थींदे नज़र अचे, फौरी तौर ते छा करणो घुरिजे? इहो त ऑपरेशन जेको आहे फौरी तौर ते रेंजर्स पुलिस ऐं फौज मिली करे ऑपरेशन करे ऐं इन ऑपरेशन जे दौरान कंहिं सरदार जी या कंहिं जेको उन इलाइक़े जे बासर माण्हू जी ॻाल्हि न ॿुधी वञे त इहो फौरी तौर ते मसइलो हल थी वेंदो। इन में अहिड़ी का वॾी ॻाल्हि न आहे। पर मां इहा ॻाल्हि थो करियां त हीअ असां वटि 50-100 सालनि खां मसइलो हले पियो, इन जो असांखे मुस्तक़िल हल ॻोल्हणु खपे। फौरी तौर ते हींअर त जेको अहिड़े क़िस्म जा ऑपरेशन पहिरीं थींदा रहिया आहिनि। असांजो SSP घोटकी हूंदो शबीर शेख साहब, उन एंटी डिक्वाइटी ऑपरेशन कया। हिते जेको आहे फौज जे मदद सां जेके आरज़ी पुलियूं ठाहियूं वयूं, जेको अलफ कचो आहे उते पुलिस पुॼी वई ऐं गॾोगॾु बख़्तरबंद गाॾियूं जेके असां वटि आहिनि, टायरनि वारियूं बि चैन वारियूं, उन्हनि जे थ्रू बि ऑपरेशन थियो। खोड़ धाड़े मारिया विया, खोड़ ॿधा ऐं इलाइक़ा जेके आहिनि बार बार इहे क्लियर थिया आहिनि। ईअं न आहे त को इलाइक़ा इहे क्लियर न थिया आहिनि, पर वरी वक़्तु गुज़रे थो, वरी जेको आहे पुलिस जो एक्शन स्लो थी थो वञे ऐं हिकिड़ी जेका आहे रिज़ल्ट हिकु अचे थी त हाणे हिते ख़ैर अमन को मसइलो कोन्हे, त वरी हू पोइ पंहिंजो सिर खणनि था, वरी जेको आहे क्राइम शुरू था कनि। त इन जे लाइ ज़रूरी इहो आहे त उन्हनि जे सपोर्टर्स खे, उन्हनि जे पाथारी हलाइण वारनि खे, जेके उन्हनि जा चङा मुड़ुस आहिनि, उन्हनि सभिनी ते सख़्ती कई वञे ऐं उन्हनि खे इहो ॿुधायो वञे त जेको तव्हां इलाइक़े मां बाअसर आहियो, MPA में थियो था, त यकीनन तव्हांजो इलाइक़े में असर आहे, त तव्हां ॿियो कुझु नथा करे सघो त कम से कम इन्हनि क्रिमिनल्स जी मुख़बरी त कराए सघो था न। ऐं मुख़बरी जे थ्रू जेको आहे तव्हां उन्हनि ताईं पुॼी करे उन्हनि खे ॿधी सघो था, उन्हनि खे मारे सघो था। त इहो ज़रूरी आहे ऐं पुलिस खे न्यूट्रल छॾियो वञे। SP, SHO, DSP इहे कंहिं जे सिफ़ारिश ते ऐं ख़ुसूसन कंहिं लोकल माण्हुनि जे सिफ़ारिश ते न लॻणु खपे, छो त उन्हनि जे सिफ़ारिश जे करे जेको आहे पुलिस कॉम्प्रोमाइज़ थी वेंदी आहे उते। बिल्कुलु सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। अच्छा मुमताज़ बुखारी साहब, अवां मूंखे ॿुधो पिया, मुंहिंजो आवाज़ अवां ते अचे पियो? जी जी। अच्छा मुमताज़ साहब, हाणे अवां डॉक्टर सरवर जमाली साहब खे बि तफ़सीली ॿुधो ऐं ब्रिगेडियर तारिक लाखेर साहब खे बि तफ़सीली ॿुधो। ॻाल्हि जो तत हिन वक़्त ताईं इहो निकितो आहे त जेसि ताईं इहे के मुलवी सरदार आहिनि उन्हनि में हथु न विझिबो, उन्हनि खे सोघो न कबो, ओसि ताईं अमुन मुमकिन न आहे। मथां असां ॾिसूं था पिया त कुझु महीननि खां पोइ चूंड आहे, इलेक्शन जी सीज़न शुरू थियण वारी आहे ऐं इन्हनि सरदारनि जो मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि में इन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो असर बि आहे, इहे इलेक्टेबल्स बि आहिनि इन तमामु तरह इलाइक़े में। त पोइ अवां सम्झो पिया त निगरान हुकूमत वटि एतिरी कैपेसिटी आहे, निगरान हुकूमत वटि एतिरो पावर आहे त इन्हनि मामलनि में जंहिं तरीक़े सां ॿुधायो पियो वञे त एॾो वॾो ऑपरेशन कंदासीं, ग्राउंड ते बि अव्हांखे थींदे नज़र अचे पियो? असां बि ॾिसो सिंपल ॻाल्हि आहे, साईं चए थो ठीकु आहे वोटार वॾेरनि खे पूरो नेक्सस आहे न, हुनखे पुलिस खे छो था कढनि? छो त पुलिस में पूरी तरह उनजा बि उते इंट्रेस्ट आहिनि। ही वॾी इकोनॉमी आहे। ख़ुदि तनवीर तुने साहब हाई कोर्ट में जेकी रिपोर्ट पेश कई हुन चयो त 2 बिलियन जी इकोनॉमी आहे एन्युअल, माना सालियानो 2 अरब जो धंधो आहे इहो कचे जो धाड़ेल राज। उनमें पुलिस भी शामिल है, उनमें वडेरो भी शामिल है, उनमें धाड़ेल भी शामिल है। हिकु इहो ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा त
तो इहो अहमियत वारो करे थी इलाइक़ो अहिड़ो आहे जिते धाड़ेलनि खे सवलाई सां पनाह मिले थी, छो त पाणी सराउंडिंग में उहे उते बची था वञनि ऐं पुलिस जी हुन में कंहिं न कंहिं तरह उन्हनि खे कुझु पुलिस वारनि जो उन्हनि खे सहकार आहे। हिकु त ॿियो वरी खिन सीज़न में कणिक थींदी आहे, कणिक में बि न रुगो भोतार जो इंट्रस्ट आहे, पुलिस जो आहे, जो आहे, हिकिड़ो वॾी तमामु घणी इकोनॉमी आहे कचे जी। उन इकोनॉमी जे करे जेको नेक्सस आहे, त्रिकुंडो आहे जेको, उहो पाण में कंहिं न कंहिं रीति गॾियल हूंदो आहे। भला हाणे जॾहिं ऑपरेशन जो ऐलान थियो, ज़रूरी हो त हुनखे एॾो तम तराक सां ऐलानियो वञे, रेंजर्स जूं गाॾियूं ॿुधायूं वञनि, पुलिस जूं गाॾियूं हफ़्तो खनि हुनजी तशहीर कई वई, पोइ धाड़ेल चढ़ियानि जे हुते वेही रहंदा। ॾिसो न, सोचण जी ॻाल्हि इहा आहे, इहो आख़िर ऑपरेशन जो कहिड़ो तरीक़ो आहे जे तव्हां इहो था कयो। त जॾहिं माण्हू उते खे ख़बर पइजी वई त असांखे मारण था अचनि, छा को वेही सघंदो हुते? उहो पंजाब वारे पासे निकिरी वेंदो, बलोचिस्तान निकिरी वेंदो। इन करे हीअ जेकॾहिं सीरियस हुजनि, जेकॾहिं सीरियस हुजनि त पोइ वाकई इहो भोतार वारो नेक्सस मेन उहा हुनजो पुलिस जो जेके कुझु मिलियल हुन सां उहा सहूलियतकारी ख़तमु थिए। टियों, धाड़ेल पैदा करण वारो जेको पुलिस जी फैक्ट्री आहे उहा बि बंदि थियणु घुरिजे, छो हीअ को हिकिड़े ॾींहं जो अमल न हूंदो आहे धाड़ेल जो। धाड़ेल जे पुठियां ज़ाहिर आहे स्टेट खे बि हिन में सीरियस थियणो पवंदो, छो त स्टेट जा बि कुझु मामला यकीनन हूंदा। तो हिकिड़ो गॾियल मामिलो आहे। बाक़ी ॾेखाव लाइ घणो कुझु थिए पियो, ऑपरेशन थींदा रहंदा, कुझु माण्हू मोटंदा, पैसा भरे मोटंदा, हिन में पूरी संजीदगी जी ज़रूरत आहे। अच्छा मुमताज़, हाणे 88 में जो बि ज़िक्र थियो त 88 में ऑपरेशन थियो, 90 में ऑपरेशन थियो, 92 में ऑपरेशन थियो, 96 में ऑपरेशन थियो, पोइ मुशर्रफ वारे दौर में बि असां ॾिठोसीं, पोइ वरी हींअर बि पुलिस ऑपरेशन कया आहिनि। हे तक़रीबन 35 साल जो इहो अरसो आहे। इन्हनि 35 सालनि में अव्हांखे इन्हनि ऑपरेशन मां कंहिं सरदार खे गिरफ़्तार थींदे अव्हांखे को यादि हुजे त को सरदार खे इन्हनि ऑपरेशन में को गिरफ़्तार कयो वियो हुजे, हुनखे का सज़ा आई हुजे? न थियो। तव्हां जिते अपरेंटली जेके आहिनि ॿुधायो था न ऑपरेशन, पर ऑपरेशन जे नाले ते सिंध पुलिस होम डिपार्टमेंट जो लाॻीतो बजट जो हिकिड़ो सिलसिलो एम्यूनिशंस वग़ैरह जो जेको आहे, फूड जो जेको मोकिलींदा आहिनि, असांजो ऑपरेशन हलंदड़ आहे। ऑपरेशन त पुलिस जो ॿाहिरों ई हलंदड़ आहे रिकॉर्ड में, ऐं जेके वॾा ऑपरेशन ॼाणा आहिनि त हुनमें कंहिं बि रीति कॾहिं बि सवाइ 92 ऐं 88 वारे में कंहिं हद ताईं जेके ओरिजिनल धाड़ेल हुआ उहे बराबरि सोगा थिया हुआ ऐं कुझु मारिया विया हुआ, उनमें सीरियसनेस कुझु ॾेखारी वई हुई। बाक़ी त जेके सभु जा सभु पेपर हूंदा आहिनि या कुझु ॾेखाव लाइ हूंदा आहिनि, कंहिं में बि ॿिए कंहिं में बि असांखे बि जेको 35-40 साल थी विया आहिनि इहे दुनिया हिनखे ॾिसूं था धाड़ेलनि जे चाहन वारी, कॾहिं बि इहे सीरियसनेस नज़र न आई आहे। ठीक है, ब्रिगेडियर तारिक लाखिर साहब, मुझे आवाज़ अवां थी अचे पियो सर, मूंखे ॿुधो पियो? जी जी बिल्कुलु। अच्छा ब्रिगेडियर साहब, हाणे बिलावल बि इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो हो त अफ़गानिस्तान जा हथियार जेके आहिनि उहे कचे जे धाड़ेलनि वटि पहुता आहिनि, नेटो जा हथियार बि असांखे कचे जे धाड़ेलनि वटि मिलिया। इहे हथियार एॾो सफ़र करे कचे ताईं कीअं था पहुचनि? कहिड़ो एक्सिस आहे जो इहे अफ़गानिस्तान में अमरीकी फ़ौज जा हथियार बि कचे में था पहुचनि, नेटो जा हथियार बि कचे में था पहुचनि, एंटी एयरक्राफ्ट जेके गन आहिनि उहे बि उन्हनि वटि आहिनि, उहे हथियार मिसाल जेके पुलिस वटि कोन आहिनि उहे कचे धाड़ेलनि वटि आहिनि। इहो सर सप्लाई, इहो इन्हनि वटि इन्हनि वटि कहिड़ो लिंक कहिड़ो आहे जो इन्हनि खे अहिड़ा हथियार मिलनि पिया? ॾोकड़ जो ॾोकड़ आहिनि, तव्हां पैसा जो, ऐं तव्हां दुनिया जे कंहिं बि जॻह ते का बि शइ तव्हां वटि पहुची वेंदी, हिकिड़ो नंबर 1। पर इन में आहे त असांजे पंहिंजे घर जो जेके भितियूं आहिनि उहे कमज़ोर आहिनि, ऐं असांजे घर जे भितियुनि में सुराख थियल आहिनि, उन सुराखनि में उहो पैसे जो बि असरु आहे ऐं उन खां लागर्दीअ जो बि असरु आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहो कमेंट एतिरो काफ़ी हूंदो, छो जो असां वटि हथियार एतिरो अची वियो आहे अंदरि जो इहो हिकिड़ो पूरी इंडस्ट्री आहे। मां अॻु में कॾहिं कंहिंखे ॿुधाईंदो हुउसि त मां साउथ वज़ीरिस्तान में जॾहिं को हिकिड़ो ऑपरेशन करे को असां हिकिड़े घर मां मदरसे जे अंडरग्राउंड कमरे मां को 10-11 गाॾियूं कढियूं, त ॿिए ॾींहं ते 10 ट्रकूं असले जूं कढियूं, ऐं उन में त ॿिए ॾींहुं मूंखे ॿुधायो चाचो खुरारो मिलण दरख़्वास्त कनि त मूंखे मुंहिंजो असलो वापसि कयो, छो जो छाजे लाइ? त इहो मुंहिंजो कारोबार आहे, सो मां त जेको मूंखे अघु वधीक ॾींदो मां उनखे खपाईंदो आहियां। इहो त उते अफ़गानिस्तान में ऐं पाकिस्तान जे उन्हनि इलाइक़नि में इहो आहे, पर हिते कीअं पहुतो इहो तव्हांजो मुमताज़ साहब जी ॻाल्हि बिल्कुलु 100% आहे। इहो नेक्सस आहे, पर इन में सिर्फ़ु वॾेरो धाड़ेल ऐं पुलिस शामिल न आहे, पर ॿिया जेके वफ़ाक़ी इदारा आहिनि उहे बि उनमें चाहे उन्हनि जी लागर्दी आहे, कोताही आहे या नालाइकी आहे, उहा बि शामिल आहे। त उन्हनि खे बि इन शयुनि में ज़िम्मेदारी खणणी पवंदी त उहा तव्हां इहे शयूं इंटर प्रोविंसिस एरियाज़ में अचनि किथां जो,
ऐं पोइ हींअर जॾहिं सॼो आहे ऐं इहो सॼो तव्हां वटि इंफॉर्मेशन बि आहे, तव्हां वटि सॼी हर शइ जी स्कैनिंग बि आहे, तव्हां वटि ड्रोन आहिनि, तव्हां वटि इंटेलिजेंस आहे, त उहे लीडरशिप खे ॾियो ऐं लीडरशिप खे फोर्स कयो त बाबा हिन ते एक्शन खणनि। हींअर ऐं ॿियो मां इहा बि सही थो चए साईं मुमताज़ साहिबु त इहो एॾो ज़ोर वॼाइण जी ज़रूरत छा आहे जो तव्हां एतिरा माण्हू वठी अॻु में सॼे हफ़्तो अॻु में सभिनी खे ॿुधायो था, हिन जो मतिलबु तव्हां हुननि खे तड़ियो था त निकिरी वञो, असां ईंदासीं तव्हांजे ॻोठ में अची वेहंदासीं, तव्हां भली अॻु में वठी हलिया वञो। इट इज़ अनफॉर्चुनेट, इट शुड नॉट हैव हैपेंड। इहो ऑपरेशन ऑपरेशन वेंदा आहिनि त साईं तारिक लाकिर साहिबु अगरि 15 ॾींहं पहिरियां अवां मीडिया ते ख़बर हलाए छॾियो, फुटेज ॾेखारे छॾियो त पोइ ऐं उन्हनि वटि उहे सभु एक्सेस आहिनि, त उन्हनि वटि उहो सोशल मीडिया नेट बि हले थो पियो, उन्हनि वटि उहो तव्हां फेसबुक लाइव बि ॾेखारनि था पिया, त पोइ उहे कीअं उते महफ़ूज़ रहंदा, कीअं मतिलबु उते मौजूदु कीअं हूंदा उहे? साईं उहो मौजूदु बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल में त इहो हिकिड़ो सुठो सर्जरी आहे, हिकिड़ो मीडिया ऑपरेशन आहे, इनखे तव्हां मीडिया ऑपरेशन त ज़रूरु चओ। इन जे जेको एक्चुअल जेको काइनेटिक ऑपरेशन न आहे, मे बी मीडिया ऑपरेशन। बाक़ी हाणे जेके सुठा पुलिस ऑफिसर्स आहिनि उनखे जेकॾहिं आणे ऐं उन्हनि रखियो त पोइ त ठीकु आहे, त हींअर जेके पुलिस ऑफिसर्स जेके पोस्ट थिया आहिनि गुज़िरियल हिन शफलिंग में, त उन्हनि में बि को अहिड़ो इफेक्टिव मूंखे नज़र नथो अचे त जेको एतिरो जे इरफान कोशिशि कंदो, इरफान जी पोस्टिंग ते, इरफान समय साहिब जी पोस्टिंग ते धारियलनि मूंखे कंहिं ॿुधायो त धारियलनि ख़ुशीअ में फायरिंग कई त इरफान वियो, ॿिया अचनि था उहे हाणे असां सां गॾु हलंदा। अहिड़े क़िस्म जा नालाइकी वारो जेको न असांखे करणु न खपे। असांखे सीरियस नमूने सां प्रोफेशनल नमूने सां हे ऑपरेशन में कोताहियूं आहिनि, भारत सां सिर्फ़ु दुआ करे सघूं था त को नतीजो निकिरे, पर लॻे ॾुखियो थो। अव्हांखे ॾुखियो पियो लॻे, अव्हांखे कोताहियूं अञा ताईं नज़र अचनि पियो। साईं डॉक्टर सर्वज जमाली साहिबु हाणे जेका मुमताज़ ॻाल्हि कई त जेका क्रिमिनल इंडस्ट्री आहे उहा छाकाणि त एतिरी फ्रूटफुल थी वई आहे उन्हनि क्रिमिनल्स लाइ, 2 बिलियन जो त ज़िक्र कयो SP साहिबु, हाई कोर्ट में रिपोर्ट बि उन्हनि पेश कई। छा मां सम्झो पिया त हीअ क्रिमिनल इंडस्ट्री जे करे बि मामला जेके आहिनि उहे सम्झनि नथा, उहे बहितर न पिया थियनि? न बिल्कुलु सही था चओ, असल में फाइनेंशियल इंटरेस्ट हूंदो आहे न, जंहिंजे करे क्राइम जेको थिए पियो ऐं क्राइम वधे पियो। ऐं इन क्रिमिनल इंडस्ट्री में रुॻी अगवा ऐं उन भुंग जो मसइलो न आहे, पर क्रिमिनल इंडस्ट्री सां रिलेटेड जेको उते फॉरेस्ट आहिनि, उते ढंढूं आहिनि, उन्हनि मां जेका आमदनी थिए थी, उहा आमदनी जेका आहे कंहिं ॾे थी वञे, पार्शली धाड़ेलनि ॾे थी वञे, त पार्शली वरी जेके ॿिया उन इलाइक़े जा बासर उन्हनि ॾे थी वञे, त यकीनन जेको फाइनेंशियल इंटरेस्ट तमामु घणो आहे। ऐं ॿिए नंबर ते मां ॻाल्हि करियां, जीअं ब्रिगेडियर साहिबु ॻाल्हि कई त वफ़ाक़ी इदारनि जो बि फेल्योर आहे, असांजा इंटेलिजेंस इदारा जेके आहिनि उन्हनि जो फेल्योर आहे, त अहिड़ो वॾो प्रॉब्लम हले पियो ऐं इन बारे में हू अञा ताईं पूरी हिकिड़ी कॉम्प्रिहेंसिव रिपोर्ट न ठाहे सघिया आहिनि त इन में केरु इन्वॉल्व आहिनि, कंहिंजो ॾोह आहे, केरु कंहिंजी मदद थो करे, त उहो यकीनन उन जी खोट आहे। मुंहिंजे ख़्याल में त थियणु ईअं खपे त कच्चे में लोकल्स खां सवाइ जेके ॿाहिरि जा माण्हू कारोबार था कनि, जेके मसलन ही जेके काठ जो कमु था कनि या मच्छी जो कमु था कनि, जेके ॿाहिरियां माण्हू, उन्हनि जी बि जेका आहे हिकिड़ी जेका आहे एनालिसिस थियणु खपे, उन्हनि जो बि जेको आहे हथोदरपो ॾिसणु खपे त ही माण्हू न रुॻी कारोबार कनि था, पर इन्हनि ते इल्ज़ाम आहिनि त ही हुन जेको चैन आहे असला जे आणण जो, उन में ही इन्वॉल्व आहिनि। त इहे जेके काठ जा वापारी आहिनि या मच्छी जा वापारी आहिनि, जेके लोकल न आहिनि ऐं जिन जो ॿियनि सूबनि सां बि वास्तो आहे, राब्तो आहे, त उन्हनि जी बि हिकिड़ी सुठी जांच थियणु खपे त इन्हनि मां केतिरा माण्हू जेके आहिनि इन असला खे आणण में ज़िम्मेदार आहिनि। बिल्कुलु सही। अच्छा डॉक्टर साहिबु, हाणे बिल्कुलु लास्ट में इहो ॿुधाइजो, जेका ॻाल्हि ब्रिगेडियर साहिब बि कई त हीअ मीडिया ऑपरेशन आहे, छा मूंखे लॻे थो पियो त हीअ वाक़ई मीडिया ऑपरेशन आहे ऐं हिन अञा ताईं हिन में तव्हांखे कोताहियूं नज़र अचनि पियूं, या मूंखे लॻे थो पियो त हिन भेरे जेको ऑपरेशन थींदो उहो फ्रूटफुल थींदो, उहो नतीजा खेस थींदो? घणो करे त मीडिया ऑपरेशन ई आहे, पर जेकॾहिं ऑपरेशन थियो बि सही त उहो बि आर्ज़ी हूंदो, छो जो इहो मुस्तक़िल हल न आहे। मुस्तक़िल हल असांखे ॻोल्हणा पवंदा, जीअं मूं पहिरीं चयो
त उन इलाइक़े में पुलिस लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ खे ठीकु एक्सेस ॾिनो वञे, उन्हनि जे लाइ रोड रस्ता ठाहिया वञनि, उते उन्हनि जूं चौकियूं हुजनि ऐं गॾोगॾु उन्हनि खे लोकल बाअसर माण्हुनि जे असर खां मदद कयो वञे। उन्हनि जी ट्रांसफर पोस्टिंग जेका आहे उहा मेरिट ते थिए ऐं सरकार उन्हनि खे ओन करे, ईअं न त उहे जेके ऑफिसरनि को पुलिस मुक़ाबिलो कनि ऐं को धाड़ेल मरी वञे त बाद में हू जरगन में वेही ॾंड भरे। त इन क़िस्म जो जॾहिं माहौल हूंदो ऐं इहो थींदो रहियो आहे त पोइ यकीनन जेको आहे इन क़िस्म जे एक्शन जी पुलिसिंग जी का ख़ासि जेका आहिनि बहितर रिज़ल्ट असांखे न मिली सघे। अच्छा डॉक्टर साहब, हाणे अव्हां बार बार पुलिस जो ज़िक्र पिया कयो, यकीनन अव्हां पूरी लाइफ जेका आहे उहा पुलिस जी सर्विसिंग में ॾिनी आहे, अव्हां जो हिकिड़ो वसी तजुर्बो बि रहियो आहे। डॉक्टर साहब, इहे कहिड़ा सबब आहिनि जो हिकिड़ो SHO आहे या DSP सतह जो पुलिस ऑफिसर मुसलसल कचे में आहे, उहो तब्दील न पियो थिए, उहो मुसलसल पंहिंजी सर्विस ॾिए पियो, ऑपरेशन में बि आहे ऐं उन ते इल्ज़ाम बि आहिनि, उनजे पोयां अहिड़ा कहिड़ा हथ आहिनि जेके उनखे तब्दील न पिया कनि, उनजी पोस्टिंग ॿी जाइ ते न पिया रखाइनि, या उहो मुसलसल उते आहे त उनजो को ख़ासि लिंक हूंदो आहे छा पुलिस में? उन जो लिंक ख़ासि बाअसर माण्हुनि सां हूंदो आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त असां वटि ट्रांसफर पोस्टिंग जेका आहे उहा चॉइस ते थींदी आहे। सिलेक्टेड माण्हुनि खे रखायो वेंदो आहे, उन्हनि खे वरी उन्हनि खां सिलेक्टेड माण्हू ॿियनि जायुनि ते रखाया वेंदा आहिनि। जीअं मां ॿुधायां त फरमाइश इहा हूंदी आहे त SSP असांजी मर्ज़ी जो हुजे। जॾहिं SSP उन्हनि जे मर्ज़ी जो अचे थो त पोइ SSP खां फरमाइश कंदा आहिनि त हाणे SHO असांजी मर्ज़ी जा। पोइ SHO उहे पुलिस जो कमु घटि कंदा आहिनि, वधीक कमु हू उन वॾेरे जो कंदा आहिनि जेको हुननि जो पैटर्नाइज़ करे थो उन्हनि खे ऐं रखाए थो। उन करे मां उहा ई ॻाल्हि कई, न्यूट्रल जेको आहे। जी डॉक्टर साहब, इहो ई सबबु हूंदो आहे त पोइ एॾा वॾा ऑपरेशन ईअं ई नाकाम थींदा आहिनि। वॾी महिरबानी डॉक्टर सरवर जमाली साहब, ब्रिगेडियर रिटायर्ड तारिक लाखेर साहब ऐं मुमताज़ बुखारी साहब। नाज़रीन, अवां तफ़सीली तौर ते हिन वक़्त ताईं कचे में जेके ऑपरेशन थिया आहिनि, हींअर जेको ऑपरेशन थियणु पियो वञे, उन ते अवां तफ़सीली तौर ते उन कचे में ऑपरेशन जा जेके माहिर आहिनि उन जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। मुमताज़ बुखारी जो बि अवां तजुर्बो ॿुधो। हाणे हीउ जेको ऑपरेशन थिए पियो इहो फ़क़ति मीडिया में आहे या इन जा के ग्राउंड ते नतीजा बि नज़र ईंदा, वक़्तु ई ॿुधाईंदो। हिते प्रोग्राम जे वक़्त में पुॼाणी थो पइजे। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।